जॾहिं मौत काफ़िर जे मथां ईंदो आहे त रब ज़ुल जलाल मुनकर ऐं नकीर उहे फ़रिश्ता हिकिड़ा डराऊ क़िस्म जा ख़ौफ़नाक क़िस्म जा अहादीस तय्यबा जे अंदरि अचे थो उन जे अखियुनि मां बाह जा शोला निकिरंदा ऐं उन्हनि खे हथोड़ा हूंदा आहिनि हथ में उहे उन ज़ालिम क़िस्म जे माण्हू खे चवंदा आहिनि उख़रुजी अय्यतुहन नफ्सुल ख़बीसा मिन जसदिल ख़बीसा वबशरी बिज़मीमा ओ ख़बीस नफ्स ख़बीस जिस्म मां निकिरी जल्दी ओ ढिॼंदो आहे उन खां उन जी सूरतूं ॾिसी ढिॼंदो आहे यानी असां जेको हिते दुनिया में अमल कयूं था जहिड़ा बि कयूं पिया जेके अल्लाह खे नाराज़ करण वारा अमल कयूं पिया उहे आख़िरी ॾींहं ते सूरतनि असांजे साम्हूं ज़ाहिर थींदा उहे इहा सूरत खणी करे ईंदा जो उहे फ़रिश्ता एॾो डराऊ शकिल में जो हीअं कारो आकड़ा सफ़ा इंतिहाई ख़तरनाक क़िस्म जा ऐं उन जे अखियुनि मां एॾा शोला निकिरंदा जो अॻे वारे जो साहु ख़ुदि ब ख़ुदि निकिरंदो लेकिन साहु ख़ुदि ढिॼंदो जान में निकरण की कोशिश कंदो ऐसी ताईं जो अहादीस तय्यबा जे मफ़हूम में यह गाल अचे थी उहे फ़रिश्ता इन माण्हू जे जान के हथोड़न सां कुटे कुटे इन जे जिस्म जे रग रग मां साहु कढंदा जीअं का कपा हुजे कपा आली हुजे उन में कंडा फासी पवन उन कपा के जॾहिं तव्हां कंडनि मां कढंदो चित्र चित्र थी करे निकिरंदी आहे इन माण्हू जो जंहिं दुनिया में अल्लाह खे नाराज़ कयो والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم كل من عليها فان ويبقى وجه ربك ذو الجلال والإكرام وقال النبي صلى الله عليه وسلم تحفة المؤمن الموت صدق الله العظيم وصدق رسوله النبي الصادق المصدوق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين जगह जी लगाने की दुनिया नहीं है ये इबारत की जाए तमाशा नहीं है तुझे बचपन ने बरसों खिलाया फिर जवानी ने तुझे मजनू बनाया फिर बुढ़ापे ने आके तुझे क्या क्या सताया जिया करता है क्या यूं ही मरने वाला अजल कर देगी तेरा बिल्कुल सफाया जगह जी लगाने की दुनिया नहीं है ये इबारत की जाए तमाशा नहीं है मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो इंतहाई मुख्तसर वक्त में चंद ॻाल्हियूं अवां जे साम्हूं बयान कंदासीं इंशाअल्लाह اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي الهاشمي وعلى آله وأصحابه وأهل بيته أجمعين अज़ीज़ान मुहतरम बिरादरान इस्लाम इंतहाई वाजिबुल क़द्र दोस्तों अजीज़ो बुजुर्गो ऐं भाइरो जलसे जो उन्वान है फ़िक्र आखिरत आखिरत जो फ़िक्र करण
अल्हम्दुलिल्लाह पाण सब जेके मस्जिद में वेठा आहियूं उन सभिनि जो अक़ीदो ऐं ईमान आहे त हिकिड़े ॾींहुं मौत अचणो आहे। अब सभिनि जो अक़ीदो आहे ऐं मौत खां पोइ सभिनि खे उथी करे हिसाब ॾियणो आहे। हाणे हिकिड़ो ॾींहुं अचण जो आहे, ॿियो ॾींहुं वञण जो आहे। अधु थोरो हिनखे दुरुस्त कर बाबा। हिकिड़ो ॾींहुं अचण जो आहे, ॿियो ॾींहुं वञण जो आहे। अल्लाह जे महबूब ज़िंदगी जो मिसाल लई करे फरमायो, हीअं लकीर कढूं चार तरफ़ खां। पाण फरमायूं त पहिरें ॾींहं खां इंसान जी ज़िंदगी जो हीअं सिलसिलो शुरू थियो। हीअ इंसान हलंदो अचे थो तव्हांजो ज़िंदगी जी इंतिहा खे पहुचे थो। हाणे उन ज़िंदगी जे इंतिहा खां पोइ हिकिड़ो लहज़ो, हिकिड़ो सेकंड बि अॻिते न थींदो, न वरी पोइते थींदो। इहा यकीनी ॻाल्हि आहे। एतिरी यकीनी ॻाल्हि आहे, एॾी यकीनी ॻाल्हि आहे जो काफ़रनि खे बि इन ते इनकार कोन्हे। इन जे करे मुंहिंजा मुस्लमान भाइरो, इंसान ज़ात खे घुरिजे त पंहिंजे हिन ज़िंदगीअ में पंहिंजे पालनहार अल्लाह खे राज़ी करे, उन जे रज़ा वारे कमनि खे इख़्तियार करे, उन जे नाराज़ थियण वारे कमनि खां पंहिंजो पाण खे बतकल्लुफ़ रोके। चाहे जो असांजो नफ्स असांखे ख़राबिंदे वठी वेंदो, लेकिन चूंकि अल्लाह सां इन में नाराज़ आहे, आक़िबत खे सोचे, इंतिहा खे सोचे त इहो इंसान इन सभिनि कमनि खां बची सघे थो। मौत छा आहे? अनल मौतु अनल्लज़ी युफ़र्रिक़ु बैनल उम्मी वल बनात। मौत पाण ख़िताब करे चवे थो त मां उहा शइ आहे जो माउ ऐं धीअरुनि जे दरमियान में जुदाई कराईंदी आहे। अनल्लज़ी उफ़र्रिक़ु बैनल इख़्वति वल अख़वात। मां उहा शइ आहियां जो भाइरनि ऐं भेणुनि जे दरमियान में मुफ़ारक़त ऐं जुदाई कंदड़ आहियां। अनल्लज़ी उख़र्रिबुल क़ुसूर। मां उहा शइ आहियां जो वॾियूं बिल्डिंगियूं, वॾियूं इमारतूं, वॾा बंगला ऐं महलात मुंहिंजे करे वीरान थी वेंदा। साहिब मकान न रहंदो त मकान जी हैसियत कोन्हे। मौत उहा शइ आहे जो ज़िंदगीअ जी सभिनि शयुनि खे ख़तमु करे छॾींदी। हे जेके असांजूं सोचूं न फ़िक्र आहिनि, अलाए छा छा सोचे वेठा आहियूं, ऐं पोइ पंहिंजे इन फ़िक्रनि खे पूरो करण जे लाइ उन जी रज़ा ताईं बि असांजो ध्यानु नथो वञे, ऐं असां कॾहिं कॾहिं बसा औक़ात पंहिंजे अल्लाह खे नाराज़ करे वियूं पिया। इन जे करे इंसान खे घुरिजे त पंहिंजे अल्लाह खे राज़ी करे। अल्लाहु अकबर कबीरा। इहो मौत बादशाहनि ते वेंदो, मौत ग़रीबनि ते वेंदो, फ़क़ीरनि ते वेंदो, वॾनि माण्हुनि ते वेंदो, नंढड़नि ॿारनि ते वेंदो। ज़िंदगीअ जो दायरो इंतिहाई महदूद आहे। कंहिंजी ज़िंदगी हिकिड़ो ॾींहुं आहे, यानी माउ जे पेट मां निकितो, निकिरंदे ई मरी वियो। कंहिंजी ज़िंदगीअ जो दायरो कुझु थोरो वसी आहे, हिकिड़े महीने ताईं अल्लाह साईं जी मोहलत आहे, महीने खां पोइ वफ़ात करे वियो। कोई माण्हू 5 साल, कोई 10 साल, कोई 60 सालनि ताईं रहे थो, लेकिन उन खां पोइ उन जे लाइ मौत आहे। इन जे करे मौत डिॼण वारी शइ कोन्हे। थोरी सिर्फ़ु मुंहिंजी ॻाल्हि सम्झो, मूंखे 10 मिंट ॾिनल आहिनि, मां 10 मिंटनि में इंशाअल्लाह पंहिंजे बयान खे क्लियर करे ख़तमु कंदुसि। मौत जॾहिं इंसान ते ईंदो आहे, उन वक़्तु इंसान जी कैफ़ियत कहिड़ी हूंदी आहे। काफ़िर ते बि मौत ईंदो आहे, मुसलमान ते बि ईंदो आहे। मुसलमान मां सालिह, शाकिर, साबिर ते बि ईंदो आहे, त फाजिर, फासिक, लईन ते बि ईंदो आहे। इन ॿिन्हिनि जे मौतनि जी कैफ़ियत मुख़्तलिफ़ आहे। नबी अकरम शफ़ीअ आज़म जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं मौत काफ़िर जे मथां ईंदो आहे त रब्बे ज़ुल जलाल, मुनकर ऐं नकीर, उहे फ़रिश्ता हिकिड़ा डराऊ क़िस्म जा, ख़ौफ़नाक क़िस्म जा, अहादीस तय्यबा जे अंदरि अचे थो, उन जे अखियुनि मां बाह जा शोला निकिरंदा ऐं उन्हनि खे हथोड़ा हूंदा आहिनि हथ में। उहे उन ज़ालिम क़िस्म जे माण्हू खे चवंदा आहिनि, उख़रुजी अय्यतुहन नफ्सुल ख़बीसा मिन जसदिल ख़बीसा।
वबशरी बिज़मीमा ओ खबीस नफ्स खबीस जिस्म मां निकरिय जल्दी ओ ढिजंदो आहे न का उन जी सूरत ॾिसी ढिजंदो आहे। यानी असां जेको हिते दुनिया में अमल कयूं था जहिड़ा बि कयूं पिया जेके अल्लाह खे नाराज़ करण वारा अमल कयूं पिया उहे आख़िरी ॾींहं ते सूरतनि असांजे साम्हूं ज़ाहिर थींदा। उहे इहा सूरत खणी करे ईंदा जो उहे फ़रिश्ता एॾो डराऊ शकिल में जो हीअं कारो आकड़ा सफ़ा इंतिहाई ख़तरनाक क़िस्म जा ऐं उन जे अखियुनि मां एॾा शोला निकिरंदा जो अॻे वारे जो साहु ख़ुदि ब ख़ुदि निकिरंदो लेकिन साहु ख़ुदि ढिजंदो जान में निकरण जी कोशिश कंदो। ऐसी ताईं जो अहादीस तय्यबा जे मफ़हूम में इहा ॻाल्हि अचे थी उहे फ़रिश्ता हिन माण्हूअ जे जान खे हथोड़नि सां कुटे कुटे हिन जे जिस्म जे रग रग मां साहु कढंदा। जीअं का कपा हुजे कपा आली हुजे उन में कंडा फासी पवनि उन कपा खे जॾहिं तव्हां कंडनि मां कढंदव चित्र चित्र थी करे निकिरंदी आहे। इन माण्हूअ जो जंहिं दुनिया में अल्लाह खे नाराज़ कयो नमाज़ जी पाबंदी न कयईं ज़िक्र अज़कार जी पाबंदी न कयईं गॾोगॾु रब्बे ज़ुल जलाल जेके जेके हिन जे मथां इबादात रखियूं हुयूं हिन माण्हूअ उहे न कयूं। मिसाल जे तौर ते रब व्याज खां झलियो आहे सूद खान खां झलियो आहे। मिसाल जे तौर ते रब पंहिंजे न्याणियुनि खे ज़मीन ॾियण जो हुकुम कयो आहे वग़ैरह वग़ैरह काफ़ी मिसालात आहिनि। टाइम जी क़िल्लत जे करे सिर्फ़ मिसाल ते इक्तिफ़ा कयूं पिया। इहे कम हिन खे दुनिया में थोड़ा ॾुखिया लॻा दुनिया खे छॾनि दुनिया जे इन थोड़ी माल जे हुसूल जे लाइ हिन खे तकलीफ़ महसूस थी। इन खे उन आख़िरी ॾींहं ते हदीस मुबारक में अचे थो जॾहिं मौत जो झटको लॻंदो उन मौत जे झटके सां सॼी दुनिया जी लज़त उन माण्हूअ खां उन टाइम ते विसरी वेंदियूं। हाणे दुनिया में असां गुनाह छो कंदा आहियूं लज़त मिलंदी आहे बज़ाहिर हिकिड़ी लज़त मिलंदी आहे। ज़ानी ज़िना कंदो आहे बज़ाहिर लज़त हासिल करण जे लाइ चोर थोड़ो माल हासिल करे बतौर लज़त जे उहो पेश कंदो आहे लेकिन इहे सभु लज़तूं माल जो हासिल करण हराम हलाल गॾाए करे माल खे वधाइण ऐं पोइ दुनिया जे अंदरि नालो ठाहिण ही साईं रईस आहे ही सरदार आहे ही वॾेरो आहे ही भोतार आहे। इन भोतार जी भोतारी ऐं इन जो सॼो ठठ ऐं ठांगर उन हिकिड़े झटके में उॾी वेंदो आहे। एॾो ढिजंदो आहे जो हदीस मुबारक में अचे थो जॾहिं माण्हू मरी वेंदो आहे मरी वञण खां पोइ माण्हू जंहिं महिल खणी वेंदा आहिनि न उहो क़ब्रिस्तान ॾे जेकॾहिं उहो हूंदो आहे वीचारो सफ़ा अहिड़े क़िस्म जो उहो चवंदो आहे मूंखे आस्ते आस्ते खणो मां ॾाढो मौत जे हिन सकरात जे सख़्तनि में ऐं हिन फ़रिश्तनि जे हिन शकिल में ॾाढो मां सफ़ा भोर थी चुको आहियां। इहा पहिरें ॾींहं जी इहा कैफ़ियत रहंदी जेकॾहिं असां पंहिंजो पाण खे न सुधारियोसीं असां ॿियनि जे सुधारण में त घणो ई कुझु चऊं पिया फलाणो हीअं टेरो हीअं असांखे पंहिंजे नफ़्स खे ॾिसणो आहे त मुंहिंजी नज़र छा थी कमु करे मुंहिंजो फ़िक्र केॾे आहे मुंहिंजी ज़बान छा थी ॻाल्हाए मुंहिंजो सीनो छा थो सोचे ॿियनि जा फ़िक्र बाद में पंहिंजो फ़िक्र असांखे करणु घुरिजे। आया असां हक़ीक़ी माना में केतिरो अल्लाह सां सचा आहियूं। उन खां पोइ ॿी ॻाल्हि जेकॾहिं अल्लाह ताला जल जलालू कंहिं इंसान खे सालिह बनायो आहे नमाज पढ़े थो ज़िक्र बि करे थो अल्लाह साईं भलाइण वारी महफ़िलनि में शिरकत जी उनखे सआदत सम्झी आहे त उन माण्हूअ जे मौत जे लाइ जेके फ़रिश्ता ईंदा मुबशिर ऐं बशीर नाले सां वग़ैरह वग़ैरह हदीस में किन क़िस्मनि जा नाला अचनि पिया उहे हिकिड़ा उन जन्नत मां हिकिड़ो ख़ूबसूरत रुमाल खणी ईंदा उन रुमाल में बि अहिड़ी बहितरीन ख़ुशबू ऐं वरी उहे अची करे हिन माण्हूअ खे अची ख़ुशख़बरियूं ॿुधाईंदा तूं डपु न कर उख़रुजी अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना ओ इत्मीनान वारा नफ्स या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना इरजिई इला रब्बिक राज़ियतम मर्ज़िय्या फदखुली फी इबादी वदखुली जन्नती। ओ बेहतरीन दुनिया में जिंदगी गुजारण वारा पंहिंजी ज़बान भली इस्तेमाल करण वारा पंहिंजा कन भला इस्तेमाल करण वारा पंहिंजी अखि जी नज़र खे पाक बनाइण वारा पंहिंजे निरड़ खे रब जे साम्हूं झुकाइण वारा पंहिंजी पूरे जिस्म खे रब जे हवाले करण वारा अॼु तूं डप न कर गैर ग़ज़बान तूं कहीं उन नाराज़ थियल रब जे तरफ़ नथो वञी इला रब रूह व रिज़वान हिकिड़ी ख़ुशि ऐं बहितरीन जॻह जे तरफ़ वञे थियो ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नति लती कुंतुम तुअदून ऐं उनखे जन्नत जा कुझु मंज़र ॾेखारींदा। हदीस मुबारक में अचे थो मुसलमानों ही के उहे ख़बरूं न आहिनि जो मां
कच सां चवां थो, यकीन सां चवां थो, हर माण्हूअ खे मौत जे टाइम ते जेकॾहिं इहो मंज़र याद न अचे त इहो ख़ादिम हुसैन खे आलम महशर में चवे तव्हां कूड़ ॻाल्हायो हो। मां यकीन सां तव्हांखे चवां थो उन ॾींहं ते उहे फ़रिश्ता हिन खे चवंदा आहिनि तूं डप न कर, पंहिंजे माण्हुनि वांगुरु अची करे हिन खे कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा, अञा बि हिन खे इत्मिनान न ईंदो, पंहिंजा ॿार यादि ईंदा, दोस्त यादि ईंदा, पंहिंजा तालुकात यादि ईंदा। उन टाइम ते रब्बे ज़ुल जलाल एॾो इंतज़ाम फरमायो आहे पंहिंजे बाने खे ख़ुशि करण जे लाइ, जंहिं रब खे हिते ख़ुशि कयो रब आख़िरत में उनखे ख़ुशि करण जे लाइ इहो पहिरें ॾींहं जो इंतज़ाम एॾो फरमायो आहे जो उहे फ़रिश्ता अञा दुनिया में रूह कढियो पियो वञेसि, अञा माइट ऐं भाइर भेणूं हिन जे साम्हूं रोअनि पिया। उन टाइम ते उहे फ़रिश्ता हिन खे चवनि था डप न कर, अञा हुन मां डप ख़तमु नथो थिए। रब्बे काइनात जन्नत के मंजरन खे, जन्नत के नियामतुन खे, हूरो कसूर खे, महल्लात खे, खुशबुनाई मुअत्तर तरीन जगहन खे हिन जे लाइ उहो ईअं रस्तो खोलनि था, पंहिंजे अखियुनि सां हुनजो मुशाहिदो करे थो, ॾींहं खे ॾिसे थो, उन में मानूस थिए थो। वरी अञा इन मुस्लमान खे मोमिन कामिल खे रब एॾो इंतज़ाम फरमाए थो, हीअं उहो इश्क ऐं मस्तीअ में जन्नत जे मंज़रनि में वञे थो। रब्बे ज़ुल जलाल फ़रिश्तनि खे हुकुम फरमाइनि था, हिन जो रूह ईअं आसानी सां निकिरी वञे थो जीअं गिलास में पाणी हुजे, उहो पाणी गिलास वारो हीअं हारींदो, कोई तकलीफ़ न थींदी, सेकंड में उहो पाणी हारिजी वेंदो आहे। हिन जो रूह ईअं अल्लाह जे इश्क ऐं मस्तीअ में आसमान ॾे हली वेंदो आहे। अल्लाह ताला तमामु मुस्लमाननि जो अहिड़ो रूह फरमाए, सचो आमीन, ॾाढा त चओ आमीन यारो, मोहब्बत सां चओ आमीन। अल्लाह साईं असां तव्हांखे अहिड़ो रूह नसीब फरमाए, पाकीज़ा रूह नसीब फरमाए, जंहिं रूह सां रब राज़ी थी पवे। ऐं इन रूह जे लाइ बसि महिनत आहे, सिर्फ़ु आख़िरी ॻाल्हि ऐं 2 मिंटनि में ख़तमु कयां थो। इन रूह जे लाइ महिनत कहिड़ी आहे? रूह जी महिनत हिकिड़ी जिस्म जी महिनत आहे जेका तव्हां ईअं असां रोज़ बरोज़ सुबुह खां वठी शाम ताईं बाज़ारुनि में, बन्निन में, कारोबार में, तिजारत में हर इंसान समझे थो, हर आम ख़ास माण्हू समझी सघे थो। ॿिए रूह जी महिनत आहे। रूह जी महिनत खे अल्लाह साईं तमामु आसान बनायो आहे, ॾुखियो कोन्हे। हिकिड़ो 5 वक़्ती नमाज़ पढ़ो, 1.5 कलाक, पूरे 24 कलाकनि मां रूह खे 1.5 कलाक हिकिड़ो त ज़रूरु बज़रूरु ॾियो। सभु आज़म कयो त इंशाअल्लाह ॾींदासीं, 5 वक़्ती सभु नमाज़ पढ़ंदासीं, ॿई हथ खणी चयो इंशाअल्लाह 5 वक़्ती नमाज़ पढ़ंदासीं। अल्लाह से तौफ़ीक़ ॾे, रोज़ाना पंहिंजे हिन अखि खे क़ुरान करीम जी ज़ियारत करायो, सभु इंशाअल्लाह हथ खणी करे चयो इंशाअल्लाह। जेकॾहिं घणो न करे सघो कम अज़ कम सूरत यासीन सुबुह जो पढ़ंदो। मुंहिंजे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन क़रअ सूरत यासीन फी बिदायतिन नहार उज़ियत हवाइजुहु। रब्बे ज़ुल जलाल जो जेको मनो बानो सूरत यासीन जो सुबुह जो तिलावत कंदो, पंहिंजे फज़ल ऐं करम सां रब उन जे सॼे ॾींहं जूं ज़रूरतूं पाण पूरी फरमाईंदो। सूरत यासीन जी तिलावत, उन खां पोइ ज़िक्र अज़कार, ऐं उन खां पोइ ॿी सिर्फ़ु आख़िरी ॻाल्हि ऐं अहम ॻाल्हि, पंहिंजे हिन सीने खे हिननि जे लाइ पाक बनायो, हिक ॿिए जे लाइ पंहिंजे सीने खे पाक बनायो, हिक ॿिए में गुमान भलो रखो, हिक ॿिए में सोच भली रखो। मूंखे हिन ज़माने में वॾे में वॾो ग़लती, वॾे में वॾो गुनाह जेको महसूसु थिए थो, असांजे सीने में बदगुमानी आहे। असांजो सीनो हर इंसान खां बदगुमान आहे, आलिमनि खां बदगुमान, सालिहनि खां बदगुमान, भाइरनि खां बदगुमान। हालांकि हुक्म रसूल अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ुन्नु बिल मुमिनीन खैरा, मोमिननि में गुमान भलो रखो। मुसलमानो हिक ॿिए में गुमान भलो रखो, यार ही भलो हूंदो, सोच भली रखो। जेकॾहिं असां तव्हां हिक ॿिए में सोच भली रखंदासीं, सुभाणे इहे माण्हू असां में सोच भली रखंदा। ऐं जेकॾहिं असांजी सोच पाक थी वई, जेकॾहिं असांजी सोच पाक थी वई, हीअ दिलि पाक थी वई, 100% इंशाअल्लाह मुख़्तसर अमल कंदासीं, उहो असांजो अल्लाह जी ज़ात वटि मंज़ूर ऐं मक़बूल थी वेंदो। ऐं अल्लाह ताला तव्हां असांखे ओ जॾहिं तव्हां असां हिन दुनिया में हलिया वेंदासीं पाक सीने सां, पाकीज़ा थी करे, गिला गीबत खां, साड़ हसद बुग़्ज़ इन्हनि ॻाल्हियुनि खां सीने खे पाक करे जॾहिं वेंदासीं, मरी वेंदासीं, सिर्फ़ु माण्हू एतिरो चवनि मौत ते, इहा हदीस थो ॿुधायां, अंतुम शुहदाउल्लाहि फिल अर्ज़, मरी वियासीं, खटोलो पियो आहे, आलिमा बुज़ुर्गा या को जाहिल वीचारो आम क़िस्म जो माण्हू आहे, मरी वियो, क़बर में दफ़न करण जे लाइ वञनि था। उन टाइम ते माण्हू ख़बरूं कंदा आहिनि, ॻाल्हियूं कंदा आहिनि, कहिड़ियूं? साईं यार भलारो माण्हू, भले जाहिली छो न हुजे, उनजी ज़िंदगी भली गुज़री हुई, कंहिंखे रंजायो कोन्हे, माण्हू चवंदा यार माण्हू भलो, माण्हू सां भलो पेश थींदो। जेकॾहिं 40 माण्हू
या 100 मानू हदीस तय्यबा जो मफ़हूम अर्ज़ करे रहियो आहे 100 मानू तव्हांजे अक़ीदो सही हुजे तौहीद वारो हुजे अल्लाह खां सवा कंहिंखे हाज़ुर नाज़ुर मुश्किल कुशा न सम्झो उन जे लाइ सभु वस्फ़ू साबित कयो जेके उन जूं आहिनि उहे ॿिए कंहिंखे न ॾियो उन सां गॾोगॾु मामलात में तव्हां एतिरा भला हुजो जो मौत वारे टाइम ते ही तव्हांजा ॻोठ वारा तव्हांजा भाउर तव्हांजूं भेनरूं तव्हांजा पंहिंजा चवनि त यार भलो हो इन 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 लफ़्ज़नि चवण सां सिर्फ़ ज़मीन ते इहे लफ़्ज़ कोई चवे त भलो हो मुझे आका फरमायो मुझे मौला फरमायो सय्यदुल इंस वल जिन फरमायो अंतुम शुहदाउल्लाहि फिल अर्ज़ तव्हां ज़मीन में अल्लाह जा शाहिद हो जेड़ी शाहिदी तव्हां ॾींदो कंहिंजे भलाई जी रब तव्हांजी शाहिदीअ खे क़बूल करे पंहिंजे बाने खे माफ़ करे छॾींदा अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।